ओम शांति विद्या मावक्यन सर्व शक्तिन जो स्टॉक हिक्कत 76 मावक्यन बापदादा चवंता पांजे की विघ्न प्रूफ समझदा है जॾहिं स्वयं विघ्न प्रूफ ठहींदो तॾहिं त ॿियनि खे भिन्न भिन्न प्रकार जे विघ्ननि सां बचाए सघंदव। स्वयं में भी कोई मनसा जो विघ्न आहे त ॿियनि खे विघ्न प्रूफ कॾहिं भी न ठाहे सघंदो। असांखे अहिड़ो ख़ुदि विघ्ननि खे पहिरियों खुद खे विघ्ननि सां प्रूफ ठाहिणो। पहिरियों भिन्न भिन्न प्रकार जा जेका विघ्न ईंदा आहिनि हुननि सां असांखे प्रूफ ठाहिणो आहे, खुद खे बचाइणो आहे। जॾहिं असां स्वयं खे बचाए सघंदासीं, मनसा में बि असांजो कोई विघ्न न अचे तॾहिं त असां ॿियनि खे बि बचाए सघंदासीं न। हाणे त समय अहिड़ो अचणो आहे जॾहिं भंबोर खे जॾहिं आग लॻंदी त हुन समय हुन आग सां बचाइण लाइ कुझु मुख्य ॻाल्हियूं असांखे आवश्यक ध्यान में रखणियूं। अंत में जो भंबोर खे आग लॻंदी हुन समय असां माण्हुनि खे आग त बुझाइण जो समय न मिलंदो, लेकिन असांखे हुननि जी कीअं मदद करणी आहे। जीअं काथे बि आग लॻंदी आहे त आग सां बचण जे लाइ पहिरियों कंहिं वस्तु जी आवश्यकता हूंदी आहे। जॾहिं हिन विनाश जी आग चारों ओर लॻंदी हुन समय त श्रेष्ठ आत्माउनि जो पहिरियों कर्तव्य कहिड़ो आहे त बाबा जी शांति जो दान अर्थात शीतलता जो जल ॾियणो आहे। आत्माउनि में तड़पन थींदी आहे न, आग लॻंदी शरीर आग में सिकंदो त तड़पन त आत्मा खे थींदी आहे न। अगरि असां आत्माउनि खे शांति जो शीतलता जो जल ॾींदासीं तॾहिं त आत्माउनि में उहा शक्ति हूंदी कि आग में बि शांत थी सघनि। पाणी विझण खां पोइ छा कंदा आहिनि, पोइ जंहिंखे जो आवश्यकता हूंदी आहे उहो ॾींदा आहिनि न। भई दुनिया में बि आग लॻंदी त पहिरियों पाणी विझंदा आहिनि त असांखे पहिरियों छा करिणो आहे, शांति जो अर्थात शीतलता जो जल सभिनि खे ॾियणो आहे। हुन खां पोइ हुन खां पोइ जीअं दुनिया में माण्हू हुननि खे आवश्यकता पूर्ण ट्रीटमेंट ॾींदा आहिनि, कंहिंखे आराम खपे, कंहिंखे ठिकानो खपे, मतिलबु जंहिंखे जहिड़ी आवश्यकता खपे उहो हुनजी पूरी कंदा आहिनि। त असांखे छा करिणो, असांखे कहिड़ी आवश्यकता पूर्ण करणी पवंदी उहो ॼाणंदा आहियो। हुन समय हर हिक खे अलॻि अलॻि शक्तियुनि जी आवश्यकता हूंदी, कंहिंखे सहन शक्ति जी आवश्यकता हूंदी, कंहिंखे समेटण जी शक्ति जी आवश्यकता हूंदी, कंहिंखे निर्णय करण जी आवश्यकता हूंदी, कंहिंखे पंहिंजे पाण खे परखण जी आवश्यकता हूंदी। हुन समय कंहिंखे मुक्ति जे ठिकाने जी आवश्यकता हूंदी। भई जॾहिं आग लॻंदी आहे पोइ आग बुझण खां पोइ माण्हू केॾो मुंझी वेंदो आहे। यथार्थ छा करणो आहे छा न, परखण जी शक्ति खपे, छा निर्णय करणो आहे, सहन शक्ति, समेटण जी शक्ति। कंहिंखे आत्मा जो शरीर पूरी रीति जली वेंदो आहे त हुन आत्मा खे मुक्ति खपंदी हूंदी आहे। भई सम्झो किथे आग लॻी, के माण्हू बची विया, कंहिंजो सामान जली वियो, कंहिंजो छा थी वियो, त के आत्मा खे मुक्ति खपे, भई शरीर खां छुटी सघे, सहन नथी करे सघे त हुनखे मुक्ति जे ठिकाने जी आवश्यकता हूंदी। भिन्न भिन्न शक्तियुनि जी हुन आत्माउनि खे हुन समय आवश्यकता थींदी आहे।
बाप जे परिचय द्वारा 1 सेकंड में अशांत आत्माउनि खे शांत कराइण जी शक्ति भी हुन समय आवश्यक हूंदी आहे। बाप जे परिचय द्वारा भी असां 1 सेकंड में अगर कंहिंखे सम्झो अहिड़ी ॻाल्हि हुजे हुनखे चऊं परमात्मा खे यादि करो, भगवान खे यादि करो, त जेतिरो असां उसी रीति मन सां असांजो बाबा सां कनेक्शन हूंदो असां चईंदासीं त 1 सेकंड में शांत आत्माउनि जी शांत कराइण जी शक्ति भी हुन समय आवश्यक हूंदी आहे। उहा हाणे खां ई खपी करणी आहे न भई असां कंहिंखे भी समय अचे त हुन समय जे आत्मा खे जो शक्ति खपे हुनखे असां ॾेई सघूं। त हुनजे लाइ असांखे हाणे खां ई पंहिंजी आत्मा में शक्ति भरे रखणी आहे न त जीअं कीअं ॾेई सघंदासीं कि पंहिंजे पाण खे पहिरियों खां ई तयारी करण जे लाइ ॾिसणो पए भई मूं में अञा छा कमी आहे, कहिड़ो शक्तियुनि जो गुणनि जो स्टॉक जी कमी आहे मां ॿियनि में भरे सघां। खुद जो आप ही टीचर ठही चेक करो, खुद जो आप ही चेकर ठहो मेकर ठहो भई मूंखे सहन थिए थो माण्हू जो चवनि था। अगर असां सहन करे था वठूं की कुछ भी नथो थिए त मतलब असां में सहन करण आयो आहे, सहन शक्ति आई आहे। ॿियो असां में एतिरी सहन शक्ति आहे त असां ॿियनि खे बि ॾेई सघूं। जे 6 मास जो स्टॉक रखंदा आहियो न कि 6 मास में हिन वस्तु जी आवश्यकता थींदी, चाहे विश्व में सभी आत्माउनि की शक्ति जो दान ॾियणो पए त बाबा चवनि था एतिरो स्टॉक जमा कयो अथव जो स्वयं भी पंहिंजी के शक्ति जे आधार सां हलाए सघूं। हिन समय एॾो माण्हू सम्झो काथे अहिड़ी ॻाल्हि थी वई त असां पंहिंजी स्थिति खे हिकु रखी करे सभिनि खे शक्ति ॾेई सघंदा आहियूं, स्वयं भी पंहिंजी के शक्ति जे आधार सां हलाए सघंदा आहियूं, ॿियनि खे भी ॾेई सघंदा आहियूं ताकि कोई भी वंचित न रहे। अगर पाण वटि शक्ति जमा न आहे न हिकु भी आत्मा वंचित रहिजी वई त हिन जो बोझ केतिरे पवंदो आहे। जो निमित ठहियल आहे हुन ते ठहींदो न भई हाणे असांखे बाबा खुलो ऑफर तो करे चए थो बस मूंखे यादि करो मां तव्हांजी आत्माउनि में शक्ति भरे रखां ताकि अंत में जॾहिं समय अचे त तव्हां द्वारा पूरे विश्व में मां शक्ति ॾेई सघां। बाबा जे लाइ असां त जीअं स्टोर करण वारी आत्मा आहिनि असांखे चलो तव्हांखे सभु कुझु आहे, तव्हांखे कोई कमी न आहे, लेकिन त बि असांखे बाबा खे यादि करणो ताकि बाबा असां द्वारा अंत में ॿियनि आत्माउनि खे शक्ति ॾेई सघनि, न त असां ते बोझ पवंदो। सदैव पंहिंजी हर शक्ति जो स्टॉक चेक करो। जे वटि सर्व शक्तियुनि जो स्टॉक जमा आहे उहे ई मुख्य गायन आहिनि। जीअं स्टार्स ॾेखारींदा आहिनि न हुन में भी नंबरवार हूंदा आहिनि। जे वटि स्टॉक जमा आहे उहे लकी स्टार्स हूंदा आहिनि। कोई माण्हू तो दुनिया में भी स्टार कोई तो ज्यादा चमकदा आहिनि, हुनखे लकी स्टार्स जे रूप में चमकदे हुए विश्व जी मथे रोशनी ॾींदा आहिनि न, मतलब रात जो त इहे ई बत्तियूं हूंदियूं आहिनि। त जीअं स्टार्स ॾेखारिया आहिनि उन्हनि में भी नंबरवार हूंदा आहिनि। जंहिं वटि स्टॉक जमा आहे ऐं हिते पोइ जो आत्माउनि में स्टॉक जमा आहे शक्तियुनि जो वो लकी स्टार जे रूप में चमकते हुए विश्व जी आत्माउनि जे विच में नज़र ईंदा। हाणे असां आत्माउनि स्टार में जंहिंमें शक्ति जमा हूंदी आहे उहा जीअं विश्व जे में रहंदे हुए विश्व आत्माउनि जे विच में हिकु चमकंदो हुओ सितारो, बाबा त आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि न त बाबा जी नज़र में चमकंदो हुओ सितारो नज़र ईंदो आहे। त ही चेकिंग करणी आहे छा सर्व शक्तियुनि जो स्टॉक आहे असां में। महारथियुनि जो हर संकल्प
पहिरियों खां ई हर संकल्प ते पहिरियों खां ई अटेंशन रहंदो आहे। त सम्झे हर संकल्प ते पहिरियों खां ई अटेंशन रहे तॾहिं असां महारथी ॻाल्हाईंदा आहियूं। महारथियुनि जी चेक करण जी रूपरेखा बि न्यारी। योग जी शक्ति हुजण जे कारण ऑटोमेटिकली युक्ति युक्त संकल्प बोल कर्म हलंदा। जेके महारथी आत्मा आहिनि न उहो बाबा खे यादि कंदा आहिनि जो उन्हनि जो संकल्प बोल कर्म हमेशा युक्ति युक्त ही हूंदा आहिनि ऐं उहो पंहिंजे संकल्प खे हमेशा पहिरियों चेक कंदा आहिनि। हाणे असांजो इहो नेचुरल रूप थी वियो आहे न, महारथियुनि जी चेकिंग जो रूप बि इहो ई आहे न। बाबा चवनि था महारथी छा कंदा आहिनि, बाबा खे यादि करे त उन्हनि जो ऑटोमेटिकली संकल्प बोल कर्म हूंदो आहे बि, पंहिंजे संकल्प में ई चेक कंदा आहिनि त बोल कर्म ऑटोमेटिकली सुठो थी वेंदो। सर्व शक्तियुनि में के शक्ति जो केतिरो स्टॉक जमा आहे इहो चेक करणो आहे। हुन जमा थियल स्टॉक सां केतिरी आत्माउनि जो कल्याण करे सघंदा आहियो। असांखे नंढी ॻाल्हि आहे त सहन थी वञे, वॾी ॻाल्हि सहन थिए थी। त अगरि असां हर ॻाल्हि सहन करे सघूं था, समाए सघूं था, परखे सघूं था, त मतिलबु असां ॿियनि खे बि उहा शक्ति ॾेई सघंदा आहियूं। स्थूल स्टॉक जी देखरेख करण ऐं जमा करण इहा ड्यूटी आहे न, उहा ई सर्व शक्तियुनि जी स्टॉक जमा करण जी बि ज़िम्मेवारी आहे। स्थूल स्टॉक जी देखरेख करण ऐं जमा करण इहा हिकु ड्यूटी थी वई आहे असांजी। जेको स्थूल स्टॉक हूंदो आहे उहा ड्यूटी हूंदी आहे न, भई घर में कहिड़ो सामान आहे कहिड़ो न आहे। हूअं ई बाबा चवनि था सर्व शक्तियुनि जी स्टॉक जमा करण जी बि ज़िम्मेवारी असां ते आहे न। यह थींदो आहे ऑलराउंडर जो हर चीज जी स्टॉक जी आवश्यकता प्रमाण जमा करण। यह हूंदो आहे ऑलराउंडर जो हर चीज जी स्टॉक जी आवश्यकता प्रमाण जमा करण। मतलब असां अगरि हर शक्ति जो स्टॉक जमा करे रखंदासीं त इहो थी वियो ऑलराउंडर जो हर चीज जी स्टॉक जी आवश्यकता प्रमाण जमा करण बाबति। अमृत वेलो उथी करे पंहिंजे खे अटेंशन जे पटे ते हलाइणो आहे त पटे ते गाॾी ठीक हलंदी। अगरि असां अमृत वेलो उथी करे पंहिंजे खे अटेंशन जे पटे ते हलाईंदासीं, अटेंशन जे पटे ते हलाइण त पटे ते गाॾी ठीक हलंदी। अगरि अमृत वेलो ई असां कंदासीं ऐं हुन विधि सां कंदासीं त सॼे ॾींहुं गाॾी पंहिंजे पटे ते ठीक हलंदी। पोइ हेठि मथे थियण असंभव। त हाणे इहे स्टॉक जमा करण जी चेकिंग करणी आहे। सॼे विश्व जी ज़िम्मेवारी सां ॿारनि जे मथां आहे। छो असां बाबा खे ॼाणदा आहियूं, असां बाबा खे यादि करे सघंदा आहियूं, असां बाबा खां शक्ति वठी सघंदा आहियूं। त अॼु बाबा छा था चवनि कि जीअं स्थूल चीज़ुनि खे चेक करे स्टॉक जमा करे रखंदा, ईअं ई पंहिंजे अंदरि सर्व शक्तियुनि जो स्टॉक जमा रहे। सॼी विश्व जी सर्व आत्माउनि खे शक्ति बाबा असां द्वारा ई ॾींदा। सिर्फ़ भारत जी न, महारथियुनि जो हर कर्म महान थियणो खपे। कंहिंखां घोड़े सवार ऐं प्यादनि खां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।